सिंधु गज़ेटियर मूजिब मेहड़ शहर 1876 ईस्वी में मेहड़ शिकारपुर डिप्टी कलेक्टोरेट की वडी डिवीज़न है। हिन जूं उत्तर में लाड़काने डिवीज़न सां, ओभर में सिंधु दरिया सां, ॾखण में कराची कलेक्टोरेट जे सेवन डिवीज़न सां ऐं ओलह में कलात जे हिज हाइनस खान जे इलाइक़े सां मिलन थियूं। जबलनि जे खीरथल जाबलू सिलसिले सां कलात ऐं मेहड़ विच में हदबंदीअ जी फितरी सरहद जुड़े थी। इन्हीअ जे उत्तर खां ॾखण ताईं इंतहाई ड्रेग अटकल 45 मेल ऐं वेकर 32 मेल आहे। डिवीज़न जी कुल एराज़ी प्रोफेशनल सर्वे रिपोर्ट पटांदड़ 1528 चौरस मेल आहे, पर रेवेन्यू सर्वे जे अंदाज़े मूजिब इहा एराज़ी 2504 चौरस मेल आहे, जंहिंमें काशे खां अॻिते डिवीज़न जो जाबलू हिस्सो बि शामिल आहे। इहो 3 तालकनि ऐं 34 तपनि में विरहायल आहे। हिन डिवीज़न जी मौसम मजमूई तौर ते उत्तर सिंध जे ॿियनि ज़िलनि खां मुख़्तलिफ़ न आहे। मेहड़ जी कुल आबादी जीअं 1872 ईस्वी